करमपुर भरिसां गुज़िरियल राति नापरकोट थाणे हद में दाड़ियल हथां फायरिंग में क़तल थियल ट्रक मालिक होस प्रवासी ज़ाकिर हुसैन सुमरो जे क़तल ख़िलाफ़ वारसनि पारां लाश करमपुर लाड़ो इंडस हाईवे ते रखी वाक़े में मुलविज़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऐं अगवा थियल ट्रक क्लीनर मंजूर सोलंकी जी बाजाबी लाइ सुमरा बिरादरी जो करमपुर इंडस हाईवे ते रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। वारसनि जो चवणु हो त अगवा थियल मुगवी मंजूर अहमद सोलंकी खे फौरी बाज़ाब करायो वञे ऐं मक़तूल ज़ाकिर हुसैन सुमरो जे खून जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़ करमपुर।